नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झॾो में खबर ॾींदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुरादअली शाह झॾे में बोर्ड मुतासरे इलाइक़े जो दौरो कयो है। LB ओडी जी सूरतहाल बाबत ब्रीफिंग वरिती है। झॾे में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुरादअली शाह चयो है त पुराणे ढोरे में पानी जी गुंजाइश 460 क्यूसेक है, पर शदीद बरसातूं पवण सां पानी 850 क्यूसेक है, जंहिंजे करे घारा पिया आहिनि। हिन चयो त पुराणे जी नई डिज़ाइन में वधीक ख़र्च ईंदो, तंहिं करे नई डिज़ाइन नथा कराए सघूं। हिन चयो त सिंध में वधीक बरसातनि सबबि पुराणे ढोरे ऐं सिम नाले में पानी वधण सबब बोर्ड आई है। असांजी पहिरीं तरजीह घारनि खे बंदि करण ऐं मुतासिरनि खानदान खे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंध ते पहुचाए हिननि जी खोराक जो बंदोबस्त करण आहे, जंहिं लाइ डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास खे सख़्त हिदायत जारी कयूं आहिनि। जॾहिं त हालतूं मामूली ते अचण बाद बोर्ड खां बचण लाइ तर जे चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजी नई मनसूबाबंदी कई वेंदी। ख़बर आहे तंहिंजे बावजूद कुझु कमु कयो आहे, पर तव्हां चओ त हिनखे ईअं डिज़ाइन कजे त हिकिड़ो सफ़ा उॾे न का शइ, उनजे लाइ ख़र्चु तमामु घणो ईंदो आहे। इन करे उहो करे कोन सघिबो आहे, पर असां कोशिशि इहा ई कंदासीं। इन में बि हींअर जेको इशू आहे, जेकी ड्रेन ठही आहे, कुझु दोस्तनि जो हिते ख़्यालु हो त न हुनजी डिज़ाइन ठीकु न आहे। मूं हिननि खे चयो आहे त इनशाला बरसाति खां पोइ इरिगेशन वारा भई हिते जा इलेक्टेड नुमाइंदा उन्हनि खे हिकिड़ी कमरे में विहारे 5-6 कलाक डिस्कशन कंदासीं। पर ॿियनि जो चवणु आहे त न ड्रेन त आहे, उन में कुझु 4-5 आरडियो आहिनि या घणो मूंखे ख़बर न आहे, जंहिंमें लैंड एक्विजिशन खातेदारनि चयो त असां मुफ़्त में ज़मीन ॾींदासीं, पर के खातेदारनि उहा ज़मीन न ॾिनी आहे, इन करे उहो इनकम्पलीट रहिजी वियो आहे। उनखे बि असां मीर साहब मूंखे अॻु में ॿुधायो त सेक्शन 4 करे, ऐं अगरि उहो डिज़ाइन ठीकु आहे त उनखे कंप्लीट कराईंदासीं। अच्छा, ॿियो छा असांजो मसइलो आहे? झॾो असांजो 2005 में तालको थियो हो, अञा ताईं हिते तालका हॉस्पिटल कोन्हे। रूरल हेल्थ सर्जन में सिर्फ़ु 2 डॉक्टर आहिनि ऐं मरीज़ जेके रुलनि था उहो हींअर ई सर ऐलान करियो। सर हींअर ई ऐलान करियो, ऐलान न कराए ॾींदुसि। महिरबानी सर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।